नाज़रीन हिन वक्त असीं निम ख़बर मोड़ ते असीं मौजूद आहियूं जिते केतिरनि ई ॾींहंनि खां जेको आहे म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर जो जेको आहे नाल ई साफ़ तौर ते वाज़े तौर ते नज़र अची रही आहे त हे जेको पाणी आहे मुसलसल पाणी हिते केतिरनि ई ॾींहंनि खां हिते मौजूदु आहे, लेकिन म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर इंतज़ामिया हिन महिल ताईं कोई भी पानी निकाल न करण जो कोई भी सिस्टम इतबाह न करे सघी आहे। ऐं गॾोगॾु जेको आहे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिते जेको ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक आहे तमामु घणो मुतासिर थी अच वञ थिए थी। माण्हुनि जेके आहिनि तमामु घणी मुश्किलात में हेठि कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो त हे म्यूनिसिपल कमेटी जी जेको नाली आहे हिफ़ाज़त तौर ते तव्हांखे नज़र अची अथई त हे सॼो निम ख़बर मोड़ जेको आहे पाणी हेठां ऐं कोई बि हिन महिल ताईं केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, लेकिन म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया जेको आहे हिन पाणीअ जे निकाल वारो सिस्टम दुरुस्त न करे सघी आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जाली बिलनि जे ज़रिए जाली बोगस बिलनि जे ज़रिए बजट हड़प करे वञे थी, लेकिन पाणीअ जो जेको निकाल वारो सिस्टम आहे उहो बहितर नथो कयो वञे। ऐं मजमूई तौर ते शिकारपुर शहर जी इहा हालत आहे। तव्हांखे रुस्तम चौक वारी हालत ॾेखारीसीं, तव्हांखे स्टोरगंज वारी तव्हांखे पोज़ीशन ॿुधाईसीं, तव्हांखे जेको मछी मार्केट आहे जेको मछी मार्केट मुकमल तौर ते पाणी हेठि ॿुॾनि आहे। इन हवाले सां बि म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर काई बि ये प्रोग्रेस न कई आहे, काई भी जेको आहे उहा इंतज़ामी जेकी कार्रवाई न कई आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेटर आरिफ शेख ऐं मुर्तज़ा जागरानी CMO सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जाली बिलनि हड़प करण मसरूफ़ आहिनि, लेकिन शिकारपुर शहर जा हे रोड हे रस्ता नालियूं हे जेके बि टोटल आहिनि उहे पाणी हेठि आहिनि ॿुॾल आहिनि ऐं कुझु बि क़दम न खंयो वियो आहे। हितां जे इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर शिकारपुर ऐं बल्दियात खाते जो सूबाई वज़ीर नासिर शाह खां मुतालबो कयो आहे त हिन शिकारपुर म्यूनिसिपल कमेटी जी वावर करे हिन जी जेको आहे मालिकी करे हिन जी जेको बंगुलनि ते जेको आहे इन जा जेके बिल जेके पास कया वञनि था इन खे जेको आहे बंजो ॾिनो वञे त जीअं हीअ शिकारपुर शहर जो अवाम मुकमल तौर ते हिन पाणीअ मां निजात हासिलु करे सघे। जेको निम ख़बर मोड़ वारो इलाइक़ो आहे या जेके मजमूई मछी मार्केट वारो इलाइक़ो आहे हिते केतिरनि ई ॾींहंनि खां पाणी बीठो आहे, रोड मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। तव्हां इन हवाले सां छा था चवणु चाहियो? साईं महिरबानी तव्हांजी पहिरीं ॻाल्हि त तव्हां हीअ रिपोर्टिंग कई आहे। तक़रीबन लॻभॻि 1.5-2 महीननि खां वठी हे पाणी गंदो बीठो आहे। पहिरियों त हिते मिटी जेको आहे ठेकेदार पथर ॿिया रखायो अथई, तक़रीबन के 1.5-2 महीना थी विया आहिनि। चई बीठा आहियूं साईं हे रोड जो साफ़ सुथराई करायो या त हे पथर खणायो। जेके माण्हुनि जी जेके गंद ऐं कचिरो इहे बीमारियूं फैलजनि था, हिन जे करे केतिरा ई माना माण्हू तो कारोबार बंदि करे भॼी विया आहिनि सिर्फ़ु हिननि जे करे ऐं गंदगी जे करे ऐं हिन पाणीअ जे करे। उहो अॻियों जेको आहे सीवरेज सिस्टम ख़राबु आहे, हेठा रोड इन वजह खां हे अॻिले साल बि ठारायूं हिन साल बि ठारायूं। तक़रीबन 2 सालनि में 3 दफ़ा हे ठाहियो अथऊं, पोइ बि माना जुगाड़ी छड़ो इहो पथर वथर विछाए करे हलिया था वञनि। वरी महीने 2 खां पोइ वरी उहो ई हालत आहे। असां सां इलाही चक्कर सां कंप्लेन करे बीठा आहियूं पर अमल कोई बि नथो थिए। अच्छा, हे जेको पाणी जेको तव्हां चओ था साम्हूं जेको बीठो आहे हिते रोड ते इहो केतिरनि ॾींहंनि खां बीठो आहे? साईं तक़रीबन हे त 12 महीना ई बीठो हूंदो आहे। असांजो अंदाज़ो ईअं आहे 12 ई महीना हे हूंदो आहे। हे हिते नुक़सान बि इलाही थी विया आहिनि। अॻ में बि हिते गाॾी किरी पई, वरी हुन खां पोइ बि माना एक्सीडेंट हिन पाणीअ जे करे थियनि था, खॾनि में नुक़सान थो थिए। हे त 12 महीना ई बीठो आहे, कंहिं बि माना काई जूं ई नथो खाए त माना हे सफ़ाई सुथराई करायूं असां, कंहिंखे फ़र्क़ु त नथो पए। म्यूनिसिपल कमेटी वारा चवंदा त असां शहर सफ़ा पाक एंड क्लीन कयो आहे, न से कोई बि न आयो आहे। कोई बि अचे साम्हूं थी बीहे त साईं असां साफ़ु करायो आहे 2 महीना अॻ में 3 महीना अॻ में या 4 महीना अॻ में कोई बि न आयो आहे। उहे असां 50-50 20-20 करे भंगियुनि खे या हिननि खे सफ़ाई सुथराई वारनि खे महिरबानी करे चवंदा भई सफ़ाई सुथराई कराए ॾियो। उन ॾींहुं बि हिते सफ़ाई करायो आहे। इहे सभु 10-10 20-20 करे चंदो करे सफ़ा करायो आहे। बाक़ी हिते त कोई बि अमलो ज़ाहिर न आहे, न ई कोई अचे थो। असां त कंहिंखे ॾिसूं नथा, बाक़ी हाणे कागज़ी तौरु थिए थो त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ॾिठो त न आहे कंहिंखे। असांखे बि साल थी विया आहिनि सही थिए ॻाल्हि वारो कोन्हे, न को म्यूनिसिपालिटी वारा पुॼनि था हिते। असां सां वयल आहे, ॾिसो त सही ज़ुल्म लॻो पियो आहे। कोई बि हिन जो इंतिज़ाम आहे, कोई बि हिन जी नथो करे वार त बाबा हे पाणी बंदि थिए।
घणा ॾींहं खां पाणी आहे हे घनगर बि साल ॾेढ साल थी साल ई ॾेढ यकी पाणी 12 महीना पियो आहे, पाणी पियो आहे, 12 महीना पाणी आहे त कोई बि न ईंदो आहे, न म्युनिसिपालिटी वारा ईंदा आहिनि सफ़ाई जे लाइ, न ॻाल्हि न पंध, न का नाली ठहियलु आहे। इहो सॼो आज़ार करे छॾियो आहे मच्छी वारनि, पाणी आहे रोड ते, तारीख़ माण्हू एक्सीडेंट थियनि था पिया, स्कूटर एक्सीडेंट थियनि पिया, गाॾियूं एक्सीडेंट थियनि थियूं, काॾे वञूं असां? ॿार बचो हितां वञण लाइ मुसीबत थींदो आहे, ॿार बचो कीअं टपे थो पाणी मां, लेडीज़ आहे हुन सां मासूम ॿार आहिनि, हितो टपण जी मुसीबत आहे, काथे खॾा आहिनि, काथे किरी था पवनि, सॼो अवाम ई परेशान कयो आहे। हे रोड हाणे ठहियो आहे, हफ़्तो बि न थियो अथसि, हफ़्तो खां पोइ सॼो रोड ई टुटी वियो, अलाए छा इस्तेमालु हे कंदा जेको सॼो पाणी आयो आहे किथां आयो आहे? नालियुनि जो पाणी, इहो नालियूं ठहियल ई कोन्हनि, पोइ घरनि जो पाणी सॼो रोडनि ते अचे थो, घरनि जो नेकर मेकर सॼो रोडनि ते अचे थो, पोइ इहो सॼो रोड तबाह था थियनि। म्यूनिसिपल कमेटी वारनि जो छा म्युनिसिपल पार्टी वारा त अचनि ई कोन था न, असां त कहीं ॾिठो ई न आहे अचनि, अचनि त असां ॾिसूं त चऊं त वाक़ई को आयो आहे म्युनिसिपल पार्टी वारो, हिते को कमु कयो अथई, को छा कयो अथई, असां त कहीं ॾिठो ई न आहे। हे नाला हितां ठहिया आहिनि वॾा, उन्हनि जो नेकर आहे कोन, अञा स्टार्ट ई न कयो अथनि, चए स्टार्ट कंदा साल थी विया आहिनि, हिते ई असां इहो आधारनि में असां ज़ुल्म आहे सफ़ा, को हिते अचे ई नथो, न को मिनिस्टर अचे थो, न को DC अचे थो, न को म्युनिसिपल पार्टी वारा, कोई कोन थो अचे हिते, सॼो रोड ई तबाह करे छॾियो अथनि। शिकारपुर म्यूनिसिपल वारनि जी इहा दावा आहे त असांजो शहर मुकमल तौर ते साफ़ आहे। हाणे मुकमल जे तौर ते साफ़ आहे, तव्हां पाण ॾिसो इहा सफ़ाई आहे हिननि जी, तव्हां पाण ॾिसो त खॾा आहे पाणी, इहा सफ़ाई अथनि न, पाण पोइ सुता पिया अलाए छा ख़्वाब में ॾिसनि था त रोड साफ़ लॻा पिया आहिनि, तव्हां पाण ॾिसो था कहिड़ी सफ़ाई आहे माशाल्लाह, हे सॼो रोड ॾिसो न, सफ़ाई आहे न, इहा त म्युनिसिपल पार्टी वारनि जी असां सां भलाई आहे जेका इहा सफ़ाई हिननि कई आहे असां सां। तव्हां ॾिसो ॿाहिरि मुल्कनि खे ॾिसो, जिते हिकिड़ो थुक उछलण ते बि पाबंदी आहे, हिते त सॼो ॾींहुं गटर वहनि था रोडनि ते, को का ॻाल्हि ई कोन्हे को। हे रोड जेको आहे रोड बि न ठहियो आहे, रोड ठही वियो, हफ़्तो अॻु में ठही वियो, पर ठहियो उन ॾींहुं ठाहियूं त ॿिए ॾींहं ते उहो रोड ई पटिजी वियो, अहिड़ा न डांबर न कुझु ठाहे कोन, अलाए मिली भगत करे पैसा खाइनि था, बसि इहो रोड इहे हाल लॻा पिया आहिनि, ठहनि था त हिकिड़ी खां पोइ उहे उॾरी था वञनि।